नाज़रीन, शिकारपुर जा रोड ऐं रस्ता गटरनि जे गंदे पाणीअ सां आलूदा थी विया। शिकारपुर जा शहरी सख़्तु परेशान। मेन क्रिश्चन हॉस्पिटल जे मेन गेट आॾो बि गटरनि जो गंदो पाणी बीठल रहे थो। वधीक तफ़सील वठूं था सचाई न्यूज़ जे नुमाइंदे वाजिद लोहर खां। जी वाजिद, छा तफ़सीलात आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, शिकारपुर मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त शिकारपुर क्रिस्टियन अस्पताल जे मेन गेट वटि गटरनि जो किनो पाणी बीहजी वियो। ही मेन रोड आहे। हिन रोड सां SSP ऑफिस ऐं न्यू फ़ौजदारी थाणो बि भरिसां आहे, मगर अफ़सोस जो अस्पताल में अचण ऐं वञण में मरीज़नि समेत उतां जे स्टाफ खे वॾी दुश्वारी पेश थिए थी। मेन रोड हुजण करे शहरी भी परेशानी खे मोड़ण लॻा। ही नाअहली कंहिंजी चइजे। म्यूनिसिपल इंतज़ामिया ऐं पब्लिक हेल्थ वारनि जे इदारे में अक्सर मुक़ररु थियल ऑफिसर शेख हाउस जा आहिनि, पोइ उन्हनि जो कमु ज़ीरो छो आहे? या ॼाणी वाणी पेरिस जे चकर में शहर खे खंडर बणाइनि था। शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि ऐं चौराहनि में पाणी बीहण रोज़ जो मामूल बणियल आहे। वाजिद अली लोहर, डिस्ट्रिक्ट रिपोर्ट, सचाई न्यूज़, शिकार।